इहो कुरान करीम में अल्लाह ताला फरमायो फज़कुरूनी अज़कुरकुम, तव्हां मूंखे याद कयो मां तव्हांखे याद कयां। ठीक है, लेकिन कुरान जे अॻी आयत जे हिस्से ते हलो। अल्लाह फरमायो वशकुरूनी वला तकफुरून, तव्हां मूंखे याद कयो मां तव्हांखे याद कयां। सौदो थी वियो, लेकिन रब तो चवे वशकुरूली, मां अल्लाह जो शुक्रानो अदा कर। वला तकफुरून, नाशुक्री न कजा। या अल्लाह जॾहिं सौदो थी वियो त तव्हां मूंखे याद कयो मां तव्हांखे याद कयां। तव्हां मुंहिंजो ज़िक्र फर्श ते कयो मां तव्हांजो ज़िक्र अर्श ते कयां। तव्हां माण्हुनि में याद कयो मां फरिश्तनि में याद कयां। मौला सौदो थी वियो, पोइ शुक्र ऐं नाशुक्री छा जी? मुंहिंजो ख़ुदा तो फरमाए बाना, मां ख़ुदा तोखे ॿुधाइण थो चाहियां त तूं केरु थींदो हुई, काॾे तूं कुजा मैं कुजा, काॾे बानो काॾे मखलूक काॾे ख़ालिक। अल्लाह चए थो तो में कहिड़ी ताक़त आहे जो तूं मूंखे यादि करे सघीं। मूंखे फ़क़ति उहो यादि कंदो आहे जंहिंखे यादि जी मां तौफ़ीक़ अता फरमाईंदो मुझो रब तो फरमाए शुक्रानो इन गाल जो कर त मां खुदा तोखे पंहिंजे ज़िक्र जी तौफ़ीक़ अता फरमाई। मां खुदा तोखे इहो टाइम ॾिनो आहे, मां खुदा तोखे मौक़ो ॾिनो आहे, ऐं मुंहिंजा बाना इन लाइ ॾिनो आहे त तूं मूंखे यादि कर त मां तोखे मुआफ़ करे छॾियां। त मुंहिंजा मुस्लमान भा, अल्लाह जे दरबार में लखे करोड़े कर्म उन करीम रब जा जंहिं तव्हां असांखे हिन ज़िक्र जे महफ़िल में अचण जी तौफ़ीक़ अता फरमाई, ज़िक्र जे महफ़िल में वेहण जी तौफ़ीक़ अता फरमाई, ज़िक्र वारनि सां गॾु वेही करे ख़ुदा जो ज़िक्र करण जी तौफ़ीक़ अता फरमाई। मां पंहिंजे मुर्शिद करीम सजण साईं दामत बरकातुहुल आली जो जुमिलो दोहरायां, जेको पाण बुलबुल वांगुरु कोयल वांगुरु साजाने उर्स मुबारक ते फरमायो, ओ फ़क़ीरो जॾहिं अल्लाह जी रहमत गुलनि जे मथां वसंदी आहे त कॾनि खे बि मायूस कोन कंदी आहे। जॾहिं अल्लाह जी रहमत बाग़नि जे मथां वसंदी आहे त ढेरनि खे बि ख़ुदा जी रहमत मायूस कोन कंदी आहे। त हिन महफ़िल में अचण वारो तव्हां सां शुक्रानो अदा कयूं। हिन महफ़िल में सैयद सादात बि आहिनि, आलिम बि आहिनि, हाफ़िज़ बि आहिनि, ज़ाकिर बि आहिनि, मूं जहिड़ा गुनहगार बि ज़रूर आहिनि, मूं जहिड़ा ख़तादार बि ज़रूर आहिनि। त पर इन उम्मीद में असां मज़बूत आहियूं त इंशाअल्लाह ताला मुंहिंजो बेनियाज़ रब जॾहिं पंहिंजे महबूब जे बचड़नि जे सदके, हिन नेक ज़िक्र वारनि जे सदके पंहिंजे रहमत जो नुज़ूल ख़ास फरमाईंदो त इंशाअल्लाह ताला हिन भलारनि जे सदके तव्हां सां गुनहगारनि जो बेड़ो बि पार थी। छो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ लतीफ़ सरकार जो हिकिड़ो शेर आहे, पाण फरमाइनि था, मारू मिट मली रजा मारो मिट मली रजा सबई परख्या सू सोखिय भाए सबको पर ओखिय तू ही तो मौला मथा बुढ़ो मला हिजबा झजो छो त जेॾो तुंहिंजो मिठड़ो ना जेॾो तुंहिंजो मिठड़ो ना बाझबी ओॾी मगा रिय थंभे रिय थूणी तू छपर तू छा गुजारो कहाँ तोखे मालूम सबकी मुझा करीम असांजो हाल तोखे मालूम आहे। सभिनी खे आज़मायो अथऊं, मिटनि खे बि आज़मायो अथऊं, माइटनि खे बि आज़मायो अथऊं, कन सूंह ॾिसी प्यार कयो, कन जवानी ॾिसी प्यार कयो, कन दौलत ॾिसी प्यार कयो,
पर जॾहिं सभिनी तोखे धिकारे छॾियो उन वक़्त बि जंहिं प्यार कयो उहो केरु आहे? चओ हिकिड़ो महबूब मुस्तफ़ा है, ॿियो मुंहिंजो ख़ुदा है। हज़रत जुनैद बगदादी रहमतुल्लाह ताला अलैहि वञनि था पिया। रस्ते में हिकिड़ो नौजवान अधु उम्र खाई चुको आहे, शराब जे नशे में मस्त लॻो पियो आहे, अचे थो पियो, रोंदो थो अचे। हज़रत जुनैद बगदादी रहमतुल्लाह ताला अलैहि उन जवान जे वेझो आया। उन नौजवान रोई ॾिनो, रोई करे चवण लॻो, अए अल्लाह जा नेक सालिह बाना, सॼी ज़िंदगी गुज़री वई आहे हिन बुराईअ में, बुरे अमल में गुज़ारींदे सॼी ज़िंदगी हिन मां जान छॾाए न सघियो हां। हाणे मूंखे एतिरो ॿुधा, तौबह करण त चाहियां थो, पर मुंहिंजो ख़ुदा मूंखे मुआफ़ कंदो या कोन कंदो? अल्लाह जे कामिल वलीअ याद रखी छॾिजां। क़ुरान करीम जूं आयतूं बि ॿुधाईंदो हलां तोखे, हक़ीक़त बि ॿुधाईंदो हलां। जुनैद बगदादी केरा? चो अल्लाह जो वली। सुभान अल्लाह। वली केरा? वलीअ जी सिफ़त कहिड़ी आहे? वली कंदो छा आहे? रब जो क़ुरान ॿुधो, अल्लाहु वलियुल लज़ीन आमनू युख़रिजुहुम मिनज़्ज़ुलुमाति इलन नूर। मुझे बेनियाज़ रब पंहिंजे सोने क़ुरान करीम जे अंदर फरमायो, अल्लाह मोमिनन जो वली आहे, अल्लाह मोमिनन जो मददगार आहे, अल्लाह ईमान वारन जो वारिस आहे, अल्लाह ईमान वारन जो मददगार आहे। ओ मुझा सोना करीम रब, अल्लाह उन करीम रब जो इस्म ज़ातिया, वली उन करीम रब जो इस्म सिफ़ातिया। इस्म सिफ़ाती 99 नाला मुझे करीम रब जा। हादी मुझो अल्लाह हुआ, सत्तार मुझो अल्लाह हुआ। जॾहिं सत्तार जे सिफ़त ते ईंदो आहे गुनाहन खे ढकींदो आहे, जॾहिं गफ़ार जे सिफ़त ते ईंदो आहे गुनाह माफ़ फरमाईंदो आहे। अज़ीज़ाने उन बेनियाज़ रब पंहिंजे सोने क़ुरान करीम में फरमायो, ऐ मुंहिंजा बान्हा जॾहिं मां अल्लाह वलीअ जे सिफ़त ते अचे पंहिंजे बाननि खे नवाज़ींदो हां। कहिड़ी सूरत में? रब फरमायो, युख़रिजुहुम मिनज़्ज़ुलुमाति इलन नूर। मुंहिंजे वलीअ वारी सिफ़त जो कमु ई इहो आहे, जेके गुनाहनि जे खॾनि में किरियल हूंदा आहिनि उन्हनि खे गुनाहनि जे खूहनि मां कढी करे सिधी ऐं नूर वारे रस्ते ते पहुचाईंदो हां। इहा जेका वली लफ़्ज़ सिफ़त इन लफ़्ज़ जी आहे, इहो अल्लाह ताला जो इस्म सिफ़ाती आहे। रब तो फरमाए, इन इस्म में मां पावर इहो रखियो आहे, इन इस्म में मां ताक़त इहा रखी आहे त जंहिं बि इंसान खे मां अल्लाह जी ज़ात इन सिफ़त सां नवाज़ींदो हां, उन जो कमु ई इहो हूंदो आहे जन जा कल्ब गुनाहन सां कटिजी कारा थी वेंदा आहिनि, उन्हनि जे कल्बनि खे मां अल्लाह जे नूर सां धोई साफ़ बनाईंदो आहे। अल्लाह कुरान करीम में वलीअ जी सिफ़त इएं बयान फरमाया, मुझे बेनियाज़ रब जा बाना जुनैद बगदादी अल्लाह जो वली आहे। अॼु साम्हूं उहो शख़्स आयो आहे जंहिं गुनाहनि जा अंबार करे छॾिया, जंहिं ज़िंदगी शराब जे नशे में गुज़ारी आहे। जुनैद बगदादी जे साम्हूं तव्हां करे थो चवे, साईं मुआफ़ी त घुरणु चाहियां थो, मगर गुनाहनि जे पंहिंजे अंदाज़ खे ॾिसां थो, यकीन
नथो अचे त माफ़ी मिलंदी या न मिलंदी। अल्लाह जे कामिल वलीअ खे जंहिं रब पंहिंजे सिफ़त सां नवाज़ियो आहे उन जे वलीअ वारी सिफ़त खे अल्लाह जोश ॾियारियो। जुनैद बगदादी निहारे फरमायो ऐं नौजवान मुंहिंजे सवाल जो मूंखे जवाब ॾे। जी मुंहिंजा साईं पाण फरमाइनि था ॾे ख़बर को तुंहिंजो पोइते इंतज़ार करण वारो आहे। बस एतिरो चवण जुनैद बगदादी जो हुयो। उहो शराबी जवान ज़ारो कतार रोंदे रोंदे हाल हीणो करे वेठो। जुनैद बगदादी का खास गाल त कान पुछी। तवज्जो कर फ़कीर। जुनैद बगदादी त रुकी एतिरो पुछो त बच्चा पोइते को इंतज़ार करण वारो अथई। लफ्ज़ त सादा है अल्लाह अल्लाह अफलाक से लाई जाती है सीनों में छुपाई जाती है। इश्को मोहब्बत की मैं हाथों से नहीं नजरों से पिलाई जाती है। हजरत जुनैद बगदादी सोने जुबान मां त लफ्ज़ सादा चया पर पंहिंजी उहा नूरानी निगाह जो न जे मथा छॾियो। ज़ारो कतार रोंदे रोंदे जवाब कहिड़ो ॾिनई। हाणे जवाब तो ॾे ओ सोहणा जुनैद इंतज़ार करण वारे ज़रूर हुई आथिय ताईं असुर ताईं दुनिया जा धिका थाबा खाई मोटंदो हुयुसि मगर जॾहिं जी जलमा जेरी हुई दरड़े ते वेही सॼी रात इंतज़ार कंदी हुई। ऐं मुंहिंजा सोहणा जुनैद इंतज़ार ज़रूर कंदी हुई। ॿी कान उहा मुंहिंजी जी जल अमड़ हुई जेका मुंहिंजो इंतज़ार कंदी हुई। आधी अचां असुर अचां जेॾी महिल अचां अञा दरड़े ते खड़को ई न कयां मुंहिंजी जी जल सलड़ो करे मुंहिंजा बचड़ा ॾाढो देर सां आयो आहे। हा अल्लाह जा कामिल वली उहा जी जल अमड़ बि इंतज़ार कंदे कंदे दुनिया छॾे वई मगर मुंह में कोई फर्क कोन आयो। मुंहिंजो बाबा साईं दुनिया जे अंदर मौजूद हुयो उहो इंतज़ार कंदो हुयो। उहो बि इंतज़ार कंदे कंदे दुनिया छॾे वियो। मूं ते कोई फर्क कोन थियो। ऐं जुनैद सोहणा हींअर इहो हाल आहे मुंहिंजा भाइर त आहिनि सौट त आहिनि पर जीअं जो घर थो वञा मूंखे ॾिसी करे अॻे ई दरड़ा बंदि करे था छॾीने। कोई इंतज़ार करण वारो मौजूद ॻाल्हि कोई इंतज़ार करण वारो मौजूद कोन्हे। वाह मुंहिंजा सोहणा साईं अल्लाह जो रहमतूं तुंहिंजे पाक मज़ार जे मथां क़यामत ताईं वसदियूं रहनि। सोहणा साईं शेर फरमायो ऐ मोहब्बत नागे रगी त अज़ीज़न में सकन सोटन चाचन मामन में अदा मोहब्बत नागे रगी त अज़ीज़न में सकन दोस्तन सोटन मामन में। अल्लाह तुझे साहुरन ऐं प्यारन भाइरन में मिटन माइटन ऐं पाड़े वारन में अथई मतलब जो हर को यारो अदार न दमो धणीअ खां तू धार अदार न दमो धणीअ खां तू धार अदा मझ ज़िक्र इलाही गुज़ारे अदार न दमो धणीअ खां।
मुझे महबूब मुर्शिद सोना सही दाहू करे दुनिया के बुधायो त कह में वफा कान्हे कह जो इंतजार न कयो न की मिटन में न की माइटन में न की भाइरन में न की चाचन में न की मामन में हाँ सजी दुनिया तव्हां जी वफादार भी थींदी गुलाम भी थींदी पर सूरत हिकड़ी सोने साईं बुधाई कहड़ी बुधाई पाण फरमायो अगर तो पांजे दिल के खुदा जो जाकिर ऐं शाकिर बनायो तो सजी दुनिया तुझी गुलाम थी चो त मुझे रब जो भी वायदो आ बान्हा 18,000 मखलूक पैदा कयम तुझे लाए 18,000 मखलूक पैदा कयम तुझे ला पर ओ मुझा बान्हा तोखे रब पैदा फरमायो आ पंहिंजे ला मुझो बेनियाज रब तो फरमाए बान्हा तू मुझो थी इस सब कुछ तुझो थी वींदो पर जे तू मुझो न थी दे मां रब तोखे पंहिंजे पाछे खां भी ड्रेजारींदो सवलो सौदो ए नौजवानो ओ मुसलमान भाइरो आसान में आसान सौदो आ पंहिंजे रब जे ज़ात सां प्यार करण हिक खे राज़ी करण सवलो या हज़ारन खे सोचे वठो यार हिक खे राज़ी कर 1000 तुंहिंजा थी वञनि होॾां 1000 खे राज़ी करण में टाइम लॻंदे हिक खे राज़ी ऐं उहो राज़ी बि ईअं थींदो आहे भाउ बि ॾुखो थिए राज़ी सौट बि ॾुखियो थिए राज़ी दोस्त बि ॾुखियो थिए राज़ी उहो मुंहिंजो बेनियाज़ चवे थो जहिड़ो हुई तहिड़ो तूं मुंहिंजो हुई अच त सही ॼाणी वाणी त छा मुझो बेनियाज रब तो फरमाए अणजाणाईअ में सजड़ो त करे ॾिस ॼाणी वाणी इबादत करण त अलॻि शइ आ पर उन बुत परस्त वांगुर सनम सनम कंदे भुल में या समदुर्गी चओ ॾिस त जी जी तुंहिंजो रब कीअं थो करे ओ मुसलमान गौर कर कैसा दोस्ती पियो रखी कंहिंखां पंहिंजी दोस्ती पियो छिनी उन यार सां नातो गंढ जेको राति ॾींहुं पंहिंजो रहम ऐं करम तुंहिंजे मथां करे रहियो आहे जुनेद बगदादी जेॾी महिल उन नौजवान जो जवाब ॿुधो त अंबड़ बि इंतज़ार करे वई हली बाबो भी इंतजार करे वयो हलियो सोना जुनेद भाइरन भी दर बंद करे छड़िया हाणे काॾे वञा सोने जुनेद बगदादी फरमायो ऐ अल्लाह जा बाना दुनिया सजी तुझे ला दर बंद करे छड़िया तू भी न गुनाह मां अञा थको नहीं चई थकजी पयो हां जुनेद बगदादी फरमायो बचड़ा तू गुनाह करे अज थकजी पयो पर मुझे रब जी रहमत तुझो इंतजार करे अञा कान थकिया जहिड़ो आई तहिड़ो तौबा कर जहिड़ो आई तहिड़ो तौबा कर रुअंदे जुनेद बगदादी जे कदमनि ते किरी पयो पाण उन खे विझारायो पाण उन जा कपड़ा मटराए मस्जिद में वठी आया निमाज़ पढ़ाइण ते निमाज़ पढ़ाए जुनेद त वयो हलियो हे उते वेही रहियो रोई रहियो आ हुन कुंड में रोई हुन कुंड में रोए अर्श दे निहारे मौला काॾे वञा सभु दर बंदि थी विया आहिनि रुअंदे मस्जिद जो चारई कुंडूं पंहिंजे लुड़कनि सां आलियूं कंदे ग़ैबी आवाज़ आयो ऐ अल्लाह जा बाना दुनिया तुझे ला दरड़ा बंद करे छड़िया हा अज सोने रब तुझी तौबा कबूल कईया बाहर निकर दुनिया तुझो इंतजार करे रही आ ओ मुसलमान हिक जो थी सब तुझो थी फकत हिक जो थी नमाज जो टाइम थींदो आ अदा नमाज ते हलूं यार टाइम ही कोने खुदा जा बात ये न चो त टाइम कोने पर आशिक चवन था ये सोच
त जेको इन घर जो मालिक आ किथे इए त कोने उहो अचण नथो ॾे। तुझे घर जो तू मालिक आ, तुझे ओताक जो तू मालिक आ। जेखा दिल ठरल हूंदी थई उनखे अचण ॾींदो आ, जेखा दिल ठरल न हूंदी थई उनखे वेझो अचण बि कोन ॾींदो आ। अल्लाह जा सालिह माना फरमाइन था जेॾी महिल मस्जिद जे वञण जे तरफ़ तुंहिंजे दिल में सुस्ती पैदा थे, जिस्म में सुस्ती थे, दिल में ख्याल कर किथे इए त कोन्हे मथा मुंहिंजो सुहिणो रब मूंखां नाराज़ थी वियो आहे। मुसलमान नाराज ऐं राज़ी, नाराज त दुनिया हूंदी आहे पर परवाह उन जी कबी आहे जंहिंमें कम हूंदो आहे। खुदा जे ज़ात जे बख़्शिश जो कम अथई या कोन अथई? मरी खुदा दे वञणो थई या काॾे ॿिए पासे वञणो थई? बस सोची वठ, फ़ैसिलो करे वठ। कब्र में वञणो थई, हशर में वञणो थई, खुदा जे दर खां सवा का ॿी वाट सुझे थी? अगर नथी सुझे त उन रब खे राज़ी करे वठ, उन अल्लाह खे राज़ी करे वठ। ऐं उन खे राज़ी करण केतिरो ॾुखियो आहे, केतिरो सवलो आहे। अॼु ख़ुदा तोखे मौक़ो ॾिनो आहे, रब तो चवे मां त राज़ी। जियो अल्लाह जो कामिल वली बाज़ार मां बीठो आहे, को माण्हू आयो आहे ख़ुदा जा नेक बाना बाज़ार में बि छा थो करी? जे मख़लूक ऐं ख़ालिक जो पाण में ठाह थो करायां। मखलूक ऐं ख़ालिक जो ठाव थो करायां। बीठे बीठे रोंदे निकतो उन हमराह चयो ठाव थियो या न थियो? जे ख़ालिक त राज़ी आ, मखलूक राज़ी नथी थे। रोंदो वयो। कुछ ॾींहंनि खां बाद में मुकाम में कंहिं माण्हूअ खे दफ़न कराया। उहो साॻियो अल्लाह जो नेक बानो उते बि आयो। जॾहिं दफ़न करे बस कयूं, पुछण वारे पुछो अॼु मुकाम में छा थो करी? जे अॼु बि ख़ालिक ऐं मख़लूक जे दरमियान में ठाह थो करायां। चए थो रोज़ रिज़ल्ट छा आहे? चवे थो अॼु मख़लूक त मञी वई आहे पर ख़ालिक मञण जे लाइ तयार नाहे। ये अल्लाह वारन जा ये जेके दस थई मुसलमान तोखे सबक ॾेई रहिया आहिनि त ही ज़िंदगी जेका आहे इन ज़िंदगीअ जो मिंट मिंट क़ीमती आहे। तू तो चवी घड़ी कीमती आ, तू तो चवी बन्नी कीमती आ, तू तो चवी जगह कीमती आ, तू तो चवी बंगलो कीमती आ, तू तो चवी गाड़ी कीमती आ। हरगिज़ काई शे कीमत वारी नाहे। कीमत वारी हिकड़ी तुझी जान आ, ॿियो तुझे ज़िंदगी कीमत वारी आ। जगह टही वई बी ठहंदी, बंगलो वियो ॿियो ठहंदो, गाड़ी वई बी मिलंदी, ज़मीन वई बी मिलंदी, पर जे हीअ ज़िंदगी वई त वरी कान मिली सघंदी। केर कीमती आहे? जवाब दे। कहिड़ी शइ खे तो कीमती बनायो आहे? ज़िंदगी त सॼी वॾी शइ आहे पर मुसलमान ज़िंदगीअ जो हिकिड़ो मिंट एॾो कीमती आहे जेको मिंट गुज़री वियो इनखे वापस करण लाइ सॼे इलाइक़े जी दौलत कुर्बान करे छॾे। दौलत कुर्बान थी वेंदी मगर गुज़रियल मिंट वापस कोन थींदो। कहिड़ी शइ कीमती आहे मुसलमान? जवाब दे। हिन दुनिया जे अंदर आरज़ी आयो आहे। हर माण्हू न हर शइ दुनिया में आरज़ी आई आहे। जगह जो भी हिकिड़ो टाइम आहे, टाइम पूरो थींदो न रहंदी त ठाहींदासीं त को नुक़सान न करे विझे। सिज जो भी टाइम आहे, चंड जो भी टाइम आहे, आसमान जो भी टाइम आहे, सितारनि जो भी टाइम आहे, तुंहिंजो भी हिकिड़ो टाइम आहे। जॾहिं टाइम पूरो थींदो तूं चाहीं न चाहीं यार जे दरड़ो खड़काईंदो हल फ़कीर टाइम थी वियो थे। उजड़ गए वो बाग जिनके लाख माली थे, सिकंदर जब दुनिया से गया तो दोनों हाथ खाली थे। कुछ भी गड को न हलंदई, दौलत कान
हलंदई औलाद कोन हलंदई हे फकीर सजण साईं जो गुलाम नथो चवे अल्लाह जो सुणो कलाम गवाही ॾेई रहियो आहे यौम ला यंफउ मालू वला बनून इल्ला मन अतल्लाह बिक़ल्बिन सलीम। कुरान सच्चो आ या न जवाब अल्लाह जो कलाम सच्चो आ शक जी गुंजाइश नाहे। नौजवान खां पुछ अमीर खां पुछ अदा नमाज यार टाइम कोन थो मिले औलाद जे लाइ रातियूं विञाइण वारा औलाद जे लाइ बंगला बनाइण वारा बेशक बना लेकिन पंहिंजे लाइ बि सोच सब कुछ ॿियनि जे लाइ करण वारा पंहिंजे लाइ कुझु सोच जेकॾहिं पंहिंजे लाइ न कई त पोइ तो कंहिंजे लाइ बि कुझु कोन कयो छो त तुंहिंजे जिस्म जो तुंहिंजे मथां सभ खां वधीक हक़ अज़ीज़ान मल अल्लाह कुरान करीम में फरमायो ऐ रात ॾींहं हलाल हराम खे गॾु करे दौलत गॾु करण वारा व्याज खाइण वारा रुश्वतूं खाइण वारा गरीबन जा हक़ गज़ब करण वारा इन ला थो करी त औलाद ला कुछ कया मुझो अल्लाह तो फरमाए खबरदार थी करोड़े तुझो बैलेंस हुजे रब जो कुरान तो चवे तुझे कम कोन ईंदो ॾह तुझा पुट हुजन 20 तुझा पुट हुजन कम कोन ईंदा या अल्लाह कम केर ईंदो अल्लाह तो फरमाए जेॾी महिल सिज नेज़े जे बराबर ईंदो ज़मीन टामे जी थी वेंदी सब को तौबह में पियो हूंदो मुंहिंजो बेनियाज़ रब तो फरमाए उन टाइम ते न थी माउ खे सुञाणे न पुट पीउ खे सुञाणे न भाउ खे सुञाणे मुंहिंजो बेनियाज़ रब तो फरमाए उन टाइम ते कम अचण वारी हिकिड़ी शइ आ मौला कहिड़ी आ अल्लाह फरमायो इल्ला मन अतल्लाह बिक़ल्बिन सलीम। हाणे तोखे पंहिंजी सोच खे भी आडो रखणो पवंदो रब जे सुणे कुरान करीम खे भी आडो रखणो पवंदो फैसलो करणो पवंदो त तुंहिंजी ॻाल्हि अॻिते या रब जे कुरान जी ॻाल्हि अॻिते जेकॾहिं दिलि चवई थी त रब जे कुरान जी ॻाल्हि अॻिते त पोइ मुंहिंजो रब जो कुरान थो फरमाए त पंहिंजे क़ल्ब खे सलामत रख न औलाद कम ईंदी न दौलत कम ईंदई क़यामत जे दिहाड़े कम अचण वारी हीअ क़ल्बे सलीम आहे क़ल्बे सलीम छाखे चइबो आहे जो जंहिं दिल में ख़ुदा जो ज़िक्र ऐं मुस्तफ़ा जो प्यार हूंदो आहे उनखे क़ल्बे सलीम चइबो आहे। मुंहिंजा मुस्लमान भाउ खुदा से प्यार कर खुदा जे महबूब से प्यार कर अदा नौजवान ओ नौजवान मां तो सा मुखातिब थिया बेशक जो तोखे गाल घट समझ में अचे बहराड़ी जो माहौल आ वरन ॾाढो यूनिवर्सिटी जो माहौल ॾाढियूं डिग्रियूं अल्लाह ताला असां खे भी नसीब कयूं हन लेकिन बहराड़ी जे हिसाब सां मूंखे ॾाढो थोड़ो हेठी लेवल ते ॻाल्हाइणो थो पवे। ए नौजवान मूंखे जवाब दे जिंदगी जो मालिक केर आहे जवाब दे अल्लाह कुरान करीम पढ़ंदो थो वञा सिर्फ एतिरो तवज्जो कर त कुरान सच्चो आहे या नौजवान जॾहिं तुंहिंजे दिल मां इहो आवाज़ ईंदो त रब जो कुरान सच्चो आहे तुंहिंजे दिल में ज़िंदगीअ में तब्दीली अचे अल्लाह जो कुरान ख़ास करे हे 5 मिंट नौजवाननि जे हवाले ऐ नौजवान जवानीअ ते नाज़ करण वारा जवानी तोखे रब ॾिनी आहे
लेकिन इन जवानी जी भी हिकड़ी मुद्दत मुकर्ररा ओ बेनियाज रब तो फरमाए इन जवानी में हिकड़ो सजदो कर पीरीअ जे हज़ारे सजदन का तो जो सजदो मां रब खे वणदो जो त जवानी भी तो वट मौजूद आ हुस्न भी तो वट मौजूद आ गुनाह जी ताकत भी तो वट मौजूद आ जॾहिं सब कुछ मौजूद हुजे फकीर बाहू बदी पिने इहा उन जी आदत चइबी आ पर जे बादशाह जो बचड़ो बाहू बदी खीकारे तो उन जो अखलाक चइबो आ असा कुरान रात दी तहज्जुद पढ़ो गुनाहन का ड्रिजी करे पर नौजवान तू आधी जो उठी करे रुगी बरका तू नफिल तहज्जुद जो पढ़ी मुझो खुदा तो फरमाए जॾहिं नौजवान आदि जो उठी करे तहज्जुद जी नमाज पढ़ंदो वा अल्लाह जे यादो जॾहिं अखड़िन खे आलो कंदो आ लुड़क भी न लड़न रुगी पिपिड़ियूं आलियूं थींदियूं हन मुझो अल्लाह अर्श ते फरिश्तन जे यादो नाज़ कंदो आ ओ फरिश्तो तव्हां पे चयो त मई युफ्सिदु फीहा वयस्फिकु दिमा मौला ही मथे कारो फसादिया हे झेड़ा कड़ा रब तो फरमाए राहिब खान सोलंगी जे गोठ में निहार जवानी में दौलत में हुस्न में टमटार कयो थमास पोए बि पलाल ते वेही करे मां रब जो कुरान कीअं न प्यार सां ॿुधी रहियो ए नौजवान अगर तू हिकड़ी डिग्री हासिल करी ऐं तोखे ख़बर पवे तो वजीर आला मुझो नालो खणी चयो आ तो वड़ेवा फलाना नौजवान तो तू दुनिया में इज्जत सां कदो मथे करे गाल कंदे वजीर आला जी कुर्सी खत्म थियण वारी आ जंहिंजी हमेशा वाली कुर्सी आ ओ तोखे अर्शन ते याद करे इन खां वधीक तुझे लाइ बि कहिड़ी खुशकिस्मती मुसलमान अल्लाह ताला उन्हनि खे इरशाद कुरान करीम में फरमाए तवज्जो तो ॼारे जन खे जवानीअ ते नाज़ आ जन खे हुस्न ते नाज़ आ जन खे दौलत ते नाज़ आ रब जो कुरान तो पढ़ा गौर सां नौजवान ॿुधजा अल्लाह फरमायो मिल आई शैइन खलक़हू मुझो बेनियाज रब पूछी रहो ओ जवानी ते नाज करण वारा जरा गौर त कर इहा जवानी तोखे कह ॾिनी हुस्न ते नाज करण वारा इहो हुस्न तोखे कह ॾिनो आ दौलत ते नाज करण वारा इहा दौलत तोखे कह ॾिनी आ अञा वधीक मुझो रब तो फरमाए जरा गौर त कर पंहिंजे पाण खे शीशे जे आॾो रखी करे 100 दफ़ा मुंह ते क्रीम हणण वारा पंहिंजी पिक्चर कढण वारा पंहिंजा गलड़ा ठाहण वारा पंहिंजा जुल्फ समारण वारा रब तो फरमाए जरा पंहिंजे हकीकत ॾे त निहार त तुंहिंजे बेनियाज़ रब तुंहिंजी हेॾी सुहिणी तस्वीर ठाही छा मऊआ तवज्जह कर मुसलमान चाहे सूरत ते नाज तो करी चाहे जवानी ते नाज तो करी चाहे हुस्न ते नाज तो करी मुझो बेनियाज रब तो फरमाए यो हुस्न भी तोखे मुंह ॾिनो सूह भी तोखे मुंह ॾिनी जवानी भी तोखे मुंह ॾिनी मुझो बेनियाज रब तो फरमाए त ओ मुझा बाना पंहिंजे तस्वीर ॾे भी निहार वरी हिकड़ी निगाह इन तस्वीर जे ठाहींदड़ ॾे भी निहार मिल अय्य शैइन खलक़हू अल्लाह फरमाए तो गौर कर पंहिंजे तस्वीर दे निहारे त हीअ सुहिणी तस्वीर उन मुसव्विर कीअं ठाही आ मिन नुतफ़तिन खलक़हू मुझो बेनियाज रब ऐ जवानी ते नाज करण वारा मुझो बेनियाज
नियाज़ रब तोखे ॿुधाए रहियो वा तुझी तस्वीर तुझे अबे अम्मा जे उन पाणीअ मां बनाई थम उन्हनि जो पानी उन्हनि जे जिस्म खे पियो लगे त नफ़रत पिया कपड़न खे पियो लगे त नफ़रत पिया एड़ो खलीज़ पानी एड़ो पाक मुंहिंजा दोस्त एड़ो पलीत पानी अञा सौली सिंधी में चवा कहे अमीर जे आदो जेकॾहिं गरीब भला कपड़ा पैरुगी थोड़ी लय कंदो आ अमीर ऊंची चखणी चवंदो आ पंहिंजे औकात में रहो ॻाल्हाईंदो चवंदो आ पंहिंजे औकात में रहो उनखे औकात याद ॾियारींदो आ वेही वेंदो आ त वाके काॾे मां गरीब काॾे अमीर मुंहिंजो रब बि तोखे नौजवान पंहिंजी औकात याद ॾियारे रहियो आ ओ जवानी ते नाज़ करण वारा ओ हुस्न ते नाज़ करण वारा पंहिंजी औकात त निहार तुंहिंजी इहा सुहिणी सूरत ठाहण वारे ठाही कहिड़ी शइ मऊआ सुभान अल्लाह खलीज़ कतरा पलीत कतरा कपड़न खे लगन कपड़न खां नफ़रत जिस्म खे लगन जिस्म खां नफ़रत लेकिन क़ुरान करीम दे निहार रब छा थो चवे